मरकजी चेयरमैन NPCHI अली शाह राशिदी ऐं फैसल शाह राशिदी जी शाहपुर चाकर आमद। NPCHI शाहपुर चाकर जे सदर अहमद खान डायरी जी भेण जी वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार। ये न पुॼी सघियासीं जो असां पंजाब वग़ैरह दौरा हुआ चलबंद मसरूफ़े जे करे न पुॼी सघियासीं। अॼु पहुता आहियूं। सभ खां पहिरीं असीं इहा दुआ करूं था त अलाह साईं असांजी भेण खे जन्नत फिरदौस नसीब फरमाए ऐं क़ब्र जा जेके मामलात आहिनि अलाह साईं उन्हनि में आसानी फरमाए ऐं उन लाइ अॻिते जेके मामलात आहिनि उन बहितरी फरमाए। असीं सभु दुआ घुरायूं। उन खां अलावा थी आहे त हिते NPCI ऑफिस जेकी आहे खुली आहे शाहपुर चाकर में, जंहिंजी असांखे इंतहाई ख़ुशी आहे ऐं असीं इहा उमेद था कयूं त इंशाअल्लाह हिन ऑफिस मां पाकिस्तान जा बहादुर नौजवान निकिरंदा, मुजाहिद निकिरंदा ऐं हितां ई इंशाअल्लाह नौजवाननि खे सबक़ु मिलंदो त पाकिस्तान सां मुहबत थी वञे। ऐं असीं पाकिस्तान जे अंदरि ॾिसो न NPCI जेका हिकिड़ी सियासी तंज़ीम कान्हे, असीं हर हाल में पाकिस्तान जे अंदरि अमुन चाहियूं था। दुश्मन असांजो चाहे थो त हिते मज़हबी जंग हुजे, मसलकी जंग हुजे, लिसानी जंग हुजे, क़ौमियती असबियती जंग हुजे, हर हाल में हू पाकिस्तान खे विड़ाए पाकिस्तान की डिस्टेबलाइज़ करणु चाहे थो, कमज़ोर करणु चाहे थो। NPCI जो घर घर पैगाम ॾिए थी त असांखे पाकिस्तान मां हर क़िस्म जा जेके फ़साद आहिनि मज़हबी हुजनि मसलक। मीडिया सां ॻाल्हाईंदे अली शाह राशिदी जो चवणो त असांजो मिशन इंसानियत जी ख़िदमत आहे। असां हर ॾुखे वक़्त में पाकिस्तानी अवाम ऐं पाक आर्मी सां गॾु आहियूं। उन मौक़े ते NPCHI शाहपुर चाकर जे उहिदेदारनि में खमीसो ख़ान डायरी, मोहम्मद इब्राहिम टालपुर, गुलशेर डायरी ऐं ॿिया उहिदेदार पिणु मौजूदु हुआ। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।